मेड़ताल के अंदर अमन बहाल न थी सघियो आहे। पुलिस रोहन ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम। जो त मेहड़ भरिसां राधण थाणे जी हद में काल्ह शाम ॻोठ सलाहुद्दीन जतोई वटि मेहड़ जे किलोना जी दुकान इमरान अली वल्द जमील अहमद शेखां फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। मुतासिर दुकानदार अवामी न्यूज़ के फुर वाक़े बाबति चयो त ये दादा मां अॼु कल्ह तक़रीबन 1:30 बजे था वञा पियो रिकवरी लाइ नई कोट था बाइक ते मोटरसाइकिल ते वियुमि। मोटरसाइकिल ते सलाहुद्दीन जतोई खां टे नामालूम चार बंद हुया। ये मोटरसाइकिल भी फुरी, मोबाइल भी फुरिया, कुछ पैसा हुया, कुछ पैसा वग़ैरह फुरियन मूंखां। फुरंदे वापसी वञनि में कुछ आवाम आई, आवाम वग़ैरह गुज़रे पई था, गुज़रण थियो, उन्हनि हथड़ो वग़ैरह कयूं। पोइ कुझु टाइम अॻिते हली करे पटे जी खां हिते बाइक फिटी करे हलिया विया आहिनि। बाक़ी मोबाइल रुगो न मिली आहे, बाइक वग़ैरह मिली आहे मूंखे, बाक़ी मोबाइल मुंहिंजी रहियल आहे। एसपी खे असां इहो ई अपील कंदासीं त महिरबानी करे अमुन कयो वञे, दादू ज़िले में अमुन कयो वञे। इन खां अलावा पिकेट हिसाब सां क़ाइमु कई वञे। चौदगी ते का बि पुलिस वारो को बि हेॾे आवाम जे लाइ सहूलियत लाइ को बि कान्हे को। महिरबानी करे असां पिकेट क़ाइमु कई वञे। इन खां अलावा असांखे मोबाइल वापसी रिकवरी कराई वञे। जेको असांखां फुरियो हुया पैसा वग़ैरह फुरिया विया आहिनि, रिकवरी कराई वञे महिरबानी करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।